नमस्ते, तव्हांजो स्वागत आहे पंहिंजे चैनल हिंदू सिंधी किचन में। अॼु असां ठाहींदासीं सोयाबीन स्टिक। त कीअं तयारु कयूं था? तमामु घणी मज़ेदार ऐं टेस्टी थींदी आहे। हलो त हली तयारु कयूं। असांजी सोयाबीन असां हिनखे पिसाए रखंदासीं पाणीअ में। 5 मिंट असां हिनखे पिसाए रखंदासीं जीअं हीअ सॉफ्ट थी वञे। हे असांजो पाणी आहे, असां हिन में सोयाबीन बॉयल कंदा। पाणी असांजो बॉयल थिए, असां सोयाबीन विझंदासीं। असां हिनखे 5 मिंट असां हिनखे बॉयल कंदासीं। सोयाबीन स्टिक ठाहिण लाइ असांखे खपंदी ॾही। हे आहे असांजो चाट मसालो, नमक, हल्दी, लाल मिर्च। असांजा 4 चमचा असांजा ॾही आहे, इन में असां मसालो विझंदासीं। इहो सॼो मसालो असां हिकु मिक्स कंदासीं। चङी तरह असां हिनखे मिक्स करे छॾींदासीं। सोयाबीन असां बॉयल कया आहिनि। सोयाबीन असां हिन में विझी छॾींदासीं। चङी तरह सां हिनखे मिक्स कंदासीं। सोयाबीन खे असां मिक्स करे चुका आहियूं। चङी तरह सां असांजी मिक्स थी चुकी आहे। हाणे असां हिनखे फ्रिज में रखी छॾींदा जेसिताईं असांजी मैरिनेट थिए। हे हिन में असांखे अनियन, शिमला मिर्च असांखे हिन में खपंदा। ॾिसो असां हिन में कटिंग कई आहे। सोयाबीन स्टिक तयारु करण जे लाइ असां फ्रिज में रखी छॾी सोयाबीन। हे बि असां अनियन ऐं शिमला मिर्च बि असां हिन में विझंदासीं, हिनखे मिक्स कंदासीं। असां हिनखे तक़रीबन अधु कलाक असां हिन में रखी छॾींदासीं मैरिनेट। सोयाबीन में असां अनियन ऐं शिमला मिर्च असां मिक्स करे चुका आहियूं। असांजी मैरिनेट थिए। तव्हां ॾिठो असां कीअं मिक्स करे चुका हुआसीं। हाणे असांजी मैरिनेट थी चुकी आहे। हाणे असां स्टिक तयारु कंदासीं। ॾिसो असां कीअं स्टिक तयारु कयूं। तमामु घणी मज़ेदार ऐं यमी थींदा आहिनि। तव्हां ज़रूरु ट्राए कजो। तव्हांजा गेस्ट अचनि। ईज़ी रेसिपी आहे, तमामु घणी ईज़ी आहे। तव्हांखे ज़रूरु आसानीअ सां तयारु थी वेंदी। तव्हांजा गेस्ट ईंदा, उन्हनि खे ज़रूरु पसंदि ईंदी। तव्हां ॾिसो हिन में असां फ्राई पैन में 2 चमचा असां गिह जा विधा आहिनि। हिनखे असां फ्राए कयूं था। ॾिसो असां कीअं फ्राए कयूं था। असां हिन में विझी छॾींदासीं। 5 मिंटनि खां पोइ असां हिनखे उलट पलट कंदासीं। हेठि असां हिनखे सुठे नमूने असां हिनखे फ्राए कंदासीं। तव्हां ज़रूरु ट्राए कजो। तव्हांखे सभिनी खे ज़रूरु पसंदि ईंदी। ॾिठो असां हिकु पासो असांजो पची चुको आहे, ॿियो पासो असां फ्राए कयूं था। तव्हां ॾिसो असांजी फ्राए थी चुकी आहे। इन जे मथां असां चाट मसालो विझंदासीं। ॾिसो असांजी तयारु थी चुकी आहे सोयाबीन स्टिक। हाणे पंहिंजी भेण खे इजाज़त ॾींदी।